मुख़्तसर ॾिनो आहे ऐं किसा हरफ बयानु करणु मौलवियुनि जो कमु आहे। असांखे त अलाह वारनि जी निगाह करम आहे जो हीअं चंद लम्हा बीह सघूं था, हिते ॻाल्हाए सघूं था। हालांकि जेकॾहिं असां पंहिंजे गिरेबान में जाती पायूं त हिकु लम्हे या हिकु लफ़्ज़ ॻाल्हाइण जे बि लाइक़ु न आहियूं त असां बीह करे कंहिं सामेन खे ख़िताबु करे सघूं या ॻाल्हाए सघूं। इहा मुंहिंजे मुर्शिद महबूब सजण साईं जी निगाह आहे, उनजो फैज़ आहे, उन मर्द कलंदर जी निगाह आहे, उनजो हथु आहे जो असां हिते गुनाहगार बीह करे कुझु बयानु करे सघूं था। इहो सॼो सजण साईं जो कमाल आहे। केरु मञे न मञे, केरु छा थो चवे, उनजो ख़्यालु आहे, उनजी मर्ज़ी आहे, उन सां ॿधल न आहियां। मां पंहिंजी ज़ाती ॻाल्हि थो कयां त मां पंहिंजे अंदर जी ॻाल्हि थो कयां त हिते बीहणु, हिते ॻाल्हाइणु, असां गुनाहगारनि खां ॻाल्हाइणु, इहो सजण साईं जो कमाल आहे। ॿियो कंहिंखे ताक़त न आहे। मुंहिंजो अज़ीज़ दोस्तो, जेको ईंदड़ महीनो आहे उहो क़ुर्बानी जो महीनो आहे। हिकु अज़ीम क़ुर्बानी, अलाह जे उन पैगम्बर खे दिलि में ख़्यालु पैदा थिए। असुलु ॻाल्हि छा आहे, क़ुर्बानीअ जो सबबु छा आहे? गहराईअ में वेही सोच, जेकॾहिं मां ग़लति थो कयां त ॿुधाइजां त अलाह जे पैगम्बर जी दिलि में सिर्फ़ु ज़रे बराबरि पंहिंजे पुट जे लाइ मुहबत पैदा थी पई। अलाह जे पैगम्बर जी दिलि में ज़रे बराबरि बि मुहबत पैदा थी पई। अलाह तबारक व तआला खे उहा बर्दाश्त न थी त मुंहिंजे नबीअ जी दिलि में मूंखां अलावा कंहिंजे लाइ मुहबत ज़री बि पैदा थी। अलाह तबारक व तआला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे दिलि में ख़्यालु पैदा कयो, ख़्वाबु आयुसि त पंहिंजी प्यारे में प्यारी शइ क़ुर्बान कयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे तमामु घणा उन वक़्तु जानवर उठ हुआ, सुबुह जा उथी करे जेके तमामु घणा सुठा उठ हुया, 10, 20 या 100 जेके हुया क़ुर्बान करे छॾिया। राति जो सुम्हियो आहे, अलाह जे पैगम्बर खे वरी ख़्वाबु आयो आहे त पंहिंजी प्यारे खां प्यारी शइ क़ुर्बान कयो। सुभाणे ते तइदाद वधाए छॾियो। टी राति सुम्हियो आहे, वरी ख़्वाबु आयुसि। हुन